मेहड़ सिंध जे सिहत खाते में कम कंदड़ मुलाज़मन जे गॾियल इतिहाद ग्रैंड हेल्थ अलायंस जे प्लेटफॉर्म तां सिंध सेक्रेटरीट कराची आॾो कयल कंहिं पते गवर्नमेंट पारां कयल रियासती ॾाढ ख़िलाफ़ तालका अस्पताल मेहड़ में ओपीडी जो मुकमल बाइकाट करे तालका अस्पताल मेहड़ जे मेन गेट आॾो कैंप हणी सख़्त एहतिजाज कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे खे GHA मेहड़ जे अॻवाननि डॉक्टर इमामुद्दीन खोसो, मुख़्तियार अली खोसो ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टरनि जो चवण हो त काल कराची में थियल रियासती जबर ॾाढ पुलिस गर्दी ग्रैंड हेल्थ अलायंस जे तहरीक जे उहिदेदारनि वर्करनि मथां शीलिंग लाठीचार्ज गिरफ़्तारियुनि तज़लील जे सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे घुर कई त मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिहत खाते में मुलाज़मत कंदड़ मुलाज़मनि जी रिस्क अलाउंस जी समरी ऐं ॿियनि समरियुनि खे ख़ासि तौर ते सालनि खां पैरामेडिकल जे सर्विस स्ट्रक्चर जी समरी टाइम स्केल जे डॉक्टरनि ऐं नर्सिस जा वक़्त सिर प्रमोशन जे समरियुनि जा फौरी तौर नोटिफिकेशन जारी करे मुलाज़मनि मां बेचैनी ख़त्म कई। उन मौक़े ते उहिदेदारनि जो चवणु हुयो त असांजो हीउ एहतिजाज पंहिंजे हक़नि वठण ताईं जारी रहंदो।